गौरे ये सच्चा त परू अगवा थी वियो हाँ बाबा ये सच्चा इहो भी सच्चा त परूअ खे तो अगवा कयो आहे हाँ यो भी सच्चा गौरे तोखे मुंहिंजे सलाह खां सवा इहो कमु न हो करणो हाँ बाबा साईं तव्हां सां वाकई सलाह न करे सघियुमि पर छा कयां अंदर जी बाहि परू पुल ते चढ़ी आयो असुल ईअं कंध भर वञी हयोमांसि ग़लति वक़्त ते कमु कयो अथई गौर हाणे नादर ख़ान उथी खड़ो थियो आहे तोखे ख़बर बि आहे त इहो परू नादर ख़ान जो सालो आहे ऐं सालो भाउ खां वधीक प्यारो हूंदो आहे इहा धार ॻाल्हि आहे त मां सालनि खे लिफ्ट न कराईंदो वाह नादर ख़ान कुझु तव्हांखे चयो आहे छा हा गौर नादर ख़ान परूअ खे ॻोल्हे रहियो आहे ऐं जेकॾहिं परू हुनखे असांजे चूहे मां मिली वियो त पोइ घर में छेड़ो पइजी वेंदो ऐं तोखे त ख़बर आहे न त घर जो क्रोध मटन जो पाणी सुकाए छॾींदो आहे भले इहो त मूं सोचियो ई न हो ख़ैर आहे गौर जेकॾहिं कमु करे आयो आहे त ठीकु आहे पर हा हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾ परू कंहिंखे न मिले जेकॾहिं मिले बि असांजे चूहे मां न मिले बाबा साईं जेसी ताईं परू मूंखे पके पने ते लिखी नथो ॾे हू ॻोठ छॾींदो कॾहिं कोन छॾींदोमांसि ठीकु आहे त पोइ कम खे उकलाए वठि गौर हिन खां अॻु में जो नादर गोड़ करे बाबा साईं त मां फिकर ई न कयो मां परूअ खे अहिड़ी जाइ ते रखियो आहे जो नादर ख़ान जे मलाइकनि खे बि ख़बर कान पवंदी परू आहे किथे ठीकु आहे गौर इहा मूंखे ख़बर आहे त तूं कमु पको कंदो आहे तॾहिं त मां तो ते एतबार कंदो आहियां वरी तंगिया खण छा थियो तुंहिंजा त सभु ख्वाब सचा पिया थियनि ॾेढ ॿ सौ खून कयमि हिन महिल ताईं कंहिं पकड़ाई में कोन आयुसि 200-300 चोरियूं कयमि को हिसाब ई कोन्हे कंहिं पेरीअ मुंहिंजो पेर खड़ा ताईं कोन पहुचायो उन तगे ख़ान जो पुटु आहे गौहर ख़ान आएसि जवान जो पुटु अहिड़ो त परूअ खे सोघो कयो अथसि जो यादि कंदो पर अम्मा मुंहिंजी ॻाल्हि ॿुध गौहर तुंहिंजो पग मट यार ठीकु आहे न तोखां का बि दिलि जी ॻाल्हि कोन लिकाई जेसि ताईं सालार ख़ान खे ख़बर पवे तेसि ताईं हिन छोरे खे अहिड़ियूं त भटूं चाढ़ियोसि अहिड़ियूं भटूं चाढ़ियोसि चीकट कंदो रहे चीकट ची 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 सालियो गुण जो पीउ यादि करे सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।